पीपी पार्लियामेंटेरियन जो सदर आसिफ अली ज़रदारी सांगड़ जिले के दौरे ते खेपरे पहुतो, जिते संदसि शानदार आजियां कई वई। पीपी अॻवान अली हसन हिंगोरजे जी रिहाइशगाह ते कारकुननि खे खिताब कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हुकुमरान न सीपेक न ई चीन सां इताद खे समझनि पिया। दुनिया अॻिते वधी रही आहे ऐं हुकुमरान पोइते वञी रहिया आहिनि। हुन चयो त नेब वारा खेनि रोज़ तंग करे ईंदा आहिनि, पर जेकी ज़िया खां न ॾिना उहे नेब खां कहिड़ो ड्रिजंदा। संदसि चवणो त मियां साहब संदन कदुर न कयो ऐं पोयां वार कयो, हाणे संदसि खिलाफ साजिश थी रही है त बर्दाश्त करे। आपके साथ जब पहले कॉन्स्पिरेसी हुई थी तो हमने साथ दिया था, मगर आपने हमारी कदर नहीं की, आपने हमारी पीठ में छुरा घोपा। आसिफ ज़रदारी चयो त नून लीग खे JIT खां तकलीफ़ आहे। संदसि चवणो त भुट्टो आज़म खे 40 साल थी विया आहिनि, पर हेल ताईं का बि ताक़त न आहे जेका एतिरा साल क़ाइमु रही हुजे। हुन चयो त केतिरियूं मुस्लिम लीगूं ठहियूं ऐं टुटी पियूं, नून लीग वारनि खे मुल्क हलाइण नथो अचे ऐं न ई खेनि ईंदो, पर संदन दुआ आहे त असेंबली 5 साल पूरा करे। पीपी पार्लियामेंटेरियन जे सदर चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु ज़ालिम डिक्टेटर जो मुक़ाबलो कयो ऐं बाद में उन्हनि साॻी अमरीत सां मुहादो अटकायो। आसिफ ज़रदारी चयो त हुन 8 साल क़ैद काटियो, पर मुशर्रफ हिकु ॾींहुं जेल वञण लाइ तयार नाहे। जेल जी ॻाल्हि अचे त संदसि पासरी ख़राब थी वेंदी आहे। दुबई में सही हूंदो आहे ऐं पाकिस्तान में बीमार थी पवंदो आहे, पर पाण खे कमांडो चवे थो। अॻूणे सदर चयो त हू सिधा सादा सियासतदान आहिनि, पाण खे कमांडो नाहिनि चवंदा, पर जज़्बो कमांडो खां वधीक रखनि था। दुबई में उसकी काफी तस्वीरें अच्छी आ रही हैं, मगर यहाँ बीमार है, पाकिस्तान में बीमार है और कहता अपने आप को कमांडो है। हम तो सीधे साधे पॉलिटिशियंस हैं, हम तो अपने आप को कमांडो नहीं कहते, मगर अल्हम्दुलिल्लाह जज्बा हम कमांडो से ज्यादा रखते हैं। हुन चयो त लाडन सां पलियल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 24 वरहनि जी उमिरि में जेल वञे थी ऐं उन वक़्तु मुक़ाबलो करे थी जॾहिं त समूरा अंकल खेसि छॾे वञनि था। हाणे किना अना साथ छॾे रहिया आहिनि, पर उन्हनि जी का परवाह न आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो से मिलता है कि वो अकेली एक फूलों में पली हुई लड़की, वो 24 साल की उम्र में जेल जाती है और इनका मुकाबला करती है। हालांकि सारे अंकल छोड़ जाते हैं और अब भी ये गंदे अंडे छोड़ रहे हैं, इसकी आप फिक्र न करो, मेरे पास 10 है उनकी जगह पे। आसिफ ज़रदारी चयो त ॾिसजे त JIT ऐं केस जो छा थो थिए। जेकॾहिं को मसलो अचे थो त नून लीग वज़ीर आज़म तब्दील करे, छाकाणि त वटन अक्सरियत आहे। अब ये देखा जाएगा कि क्या होता है JIT का, देखते हैं क्या होता है इनके केसों का। अॻूणो सदर PPMPA जाम मदद अली जी दावत ते जाम नवाज़ अली पहुतो, जिते संदसि शानदार आजियां कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त केसनि खे मुंहुं ॾियण का वॾी ॻाल्हि नाहे, पर नून लीग वारनि खे केसनि खे बि मुंहुं नाहे ॾियणो ऐं वज़ारत उज़्मा बि नाहे छॾणी, त पोइ सियासत छो पिया कनि, खेनि सियासत बि न करणु घुरिजे हा। आसिफ अली ज़रदारी चयो त नून लीग वारनि खे रुगो लोह खपाइण अचे थो, मुल्क हलाइण संदन वस जी ॻाल्हि नाहे। अॻूणे सदर PTI सरबराह इमरान खान ते तनक़ीद कंदे चयो त क्रिकेट टीम ऐं पाकिस्तान हलाइण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। जॾहिं वक़्तु ईंदो हू खेनि ॿुधाईंदा ऐं ॾेखारींदा। बॉलिंग और बैटिंग में से पाकिस्तान चलाने में बड़ा फर्क है, इंशाल्लाह वक्त आएगा हम इनको बताएंगे, दिखाएंगे। हुन चयो त ईंदड़ चूंडुनि में PP सॼे सांगड़ ज़िले मां कामयाब थींदी ऐं मुखालफ़नि खे हिकु बि सीट न मिलंदी।